सिंध सरकार तरफां थर पार्क जी ज़मीनुनि जी सर्वे कराइण जो फ़ैसिलो। मिठी में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आला सतही इजलास। तरक़ियाती स्कीमूं वक़्त ते मुकमल करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हुक्मरान IMF जी डिक्टेशन ते हली रहिया आहिनि। IMF सां मुआहदे तहत बिजली जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी IMF सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हियूं कयूं। वफ़ाक़ी सरकार जूं पॉलिसियूं सम्झ खां ॿाहिरि आहिनि। बहिरान मथां बहिरान पैदा कयो वियो आहे। कणक खंड ऐं भाण जे बहिरान सबबि माण्हू परेशान आहिनि। पंजाब में सस्ते अटे जे नाले ते माण्हुनि खे भूसो खाराए पियो वञे। सस्ती कणक ॿाहिरि मोकिले महांगी घुराई वेंदी त बहिरान त पैदा थींदो। सिंध में गवर्नर राज जूं लागू ॻाल्हियूं कंदड़ कानून पढ़णु घुर्जे। ॿुधायो वञे त नओं मकानी निज़ाम आईन ख़िलाफ़ कीअं आहे। थर डेजर्ट जीप रैली। अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी खटे वरिती। गुडी भिट ते इनाम विरहाइण जी पुरवकार तक़रीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां थर पार करे ॿियनि ज़िलनि में हर साल फेस्टिवल कराइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त थर पाकिस्तान खे तब्दील करे रहियो आहे। वधीक 2000 मेगावाट बिजली पैदा कई वेंदी। थर जे कोयले मां एतिरी बिजली पैदा थींदी जो ॿाहिरि बि मोकिली वेंदी। थर में सुठी बरसाति पवण ते बि इवेंट करायो वेंदो। हाणे घणो थी वियो। अवाम 27 फ़रवरी ते इस्लामाबाद लाइ निकिरंदो। इमरान ख़ान खां महांगाई जो हिसाब वठंदो। गैस ते बिजली खां पोइ पेट्रोल जे अघनि में बि इज़ाफ़ो। अवाम जे खीसनि ते दाड़ो आहे। अवाम खे IMF वटि गिरवी रखे मुआशी क़दरियाम कयो पियो वञे। इमरान ख़ान मां छोड़कारो हासिल करणु अणटर आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ पाण खे वज़ीर आज़म इमरान ख़ान लाइ डिॼाईंदड़ ख़्वाब करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू इमरान ख़ान लाइ हिकु डिॼाईंदड़ ख़्वाब वांगुरु आहे। हुकूमती नाअहली ऐं ज़ालमानी महांगाई सबबि अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे शहबाज शरीफ़ इमरान ख़ान लाइ डिॼाईंदड़ न पर ख़ूबसूरत ख़्वाब आहे। मुख़ालिफ़ धुर ॿ न भली 3 भेरा लॉन्ग मार्च करे कुझु न थींदो। 23 मार्च जी परेड में मुख़ालिफ़ धुर जे मार्च खां वधीक माण्हू शिरकत कंदा। इन हाउस तब्दीली ख़्वाब आहे। मुख़ालिफ़ धुर बेतमादी रिथ पेश कई त संदन 26 माण्हू घटि निकिरंदा। बीमारी जा ड्रामा कंदड़ हक़ीक़त में बीमार थी पवंदा आहिनि। चारई शरीफ़ सियासत मां माइनस आहिनि। इमरान ख़ान 5 सालनि जो मुदो पूरो कंदो। अप्रैल महीने खां पोइ इंशाअल्लाह हालतूं बहितर थी वेंदियूं। जेकॾहिं हू मरी न वञे हा त 23 बदिरां 40 माण्हू फ़ौत थी वञनि हा। हुकूमत मुदो पूरो कंदी ऐं ईंदड़ 5 साल बि PTI जा आहिनि। PP सिंध जे कुझु ज़िलनि में मुस्लिम लीग नून सेंट्रल पंजाब जी पार्टी आहे। रुगो चूंडूं थियण ॾिनियूं वञनि। असां ॿुधाईंदासीं त मुक़ाबिलो कीअं थींदो आहे। आमदनी घटि ऐं ख़र्च वधीक थिए त महांगाई वधीक लॻंदी आहे। फवाद चौधरी। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज दिल चयो आहे त नवाज़ शरीफ़ मिंटूं करे पर रही पियो आहे। बरतानिया में जल्द नवाज़ शरीफ़ जी वीज़ा रद्द थी वेंदी। शरीफ़ ख़ानदान हाणे हिकु डील घुरी रहियो आहे। इमरान ख़ान साम्हूं हुअण सबबि शरीफ़ ख़ानदान खे डील न मिलंदी। शहरनि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ताज़े इज़ाफ़े खे ज़ुल्म करार ॾेई रद्द करे छॾियो। खिपरे जे नींगर जे गाह खाई महांगाई ख़िलाफ़ एहतजाज जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। शहरनि जो चवणु आहे त तब्दीली सरकार पेट्रोल जे अघनि में मुसलसल इज़ाफ़ो करे ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। पेट्रोल जा अघ वधण सां महांगाई में वधीक इज़ाफ़ो थी वेंदो। कराची में कोरोना वायरस में मुसलसल इज़ाफ़ो। शहर 40% जे वेझो। मुल्क में कोरोना जे वधीक 9 मरीज़ पोइ 4027 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 51,236 टेस्टियूं कयूं वयूं। हाकारी केसनि जी शरह 7.8% रही। कोरोना जे 752 मरीज़नि जी हालत गणती जोगी आहे। टंडे गुलाम हैदर में नंढी उमिरि जी नींगरीअ खे परणाइण जी कोशिश नाकाम। पुलिस त नींगरी खे तहवील में वठी घोट ऐं मौलवी खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि जो चवणु आहे त नींगरी जो रुगो निकाह थियो आहे। पुलिस बिना कंहिं जवाज़ ॻोठ ते चढ़ाई कई आहे। सर्बियन टेनिस स्टार नोवाको जोकोविच जे वीज़ा रद्द थियण ख़िलाफ़ अपील रद्द। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टूर्नामेंट मां ॿाहिरि। अख़्तियारनि नंबर 1 टेनिस रांदीगर खे मुल्क मां निकाली ॾेई छॾी। सिंध जे अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 92वीं सालगिरह मल्हाई वई। दादू में पुरवकार तक़रीब। शाइरनि अदीबनि सिविल सोसाइटी तरफ़ां खेसि भरपूर भेटा पेश। केक काटियो।